يمشي على رجلين ومنهم من يمشي على أربع يخلق الله ما يشاء إن الله على كل شيء قدير لقد أنزلنا آيات مبينات والله يهدي من يشاء إلى صراط مستقيم ويقولون آمنا بالله وبالرسول وأطعنا ثم يتولى فريق منهم من بعد ذلك وما أولئك بالمؤمنين صدق الله العلي العظيم اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا अल्लाह तबारक व तआला जो एहसान थियो अल्लाह से कुरान मुक़द्दस के ॿुधण जे लाइ वेहण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई। अल्लाह जो कुरान दिलनि जे लाइ राहत आहे, हिदायत आहे, रिज़्क़ आहे, रूह जे लाइ ग़िज़ा आहे। कुरान सां जेतिरो ईमान वारो दिलि रखंदो अल्लाह जो कुरान उन सां ओतिरी मुहबत रखंदो। इन कुरान सां दिल रखण जो मतिलबु इहो आहे त पंहिंजो पाण खे आख़िरत जे लाइ तयारु करणु। आख़िरत जे लाइ असांजे लाइ हिकिड़ो वकील ऐं असांजे लाइ हिकिड़ो रहबर ऐं जेको असांजे लाइ अलाह वटि सिफ़ारिशी हुजे उहो ॼण त इंसानु पंहिंजे लाइ तयारु करे थो वञे। उन्हनि ॿारनि खे गौर करण जी ज़रूरत आहे जेके मुस्लमान अलाह जे क़ुर खे न पढ़ी सघिया ऐं उनजे बावजूदि अलाह जे क़ुर खे पढ़ण जी कोशिशि में नथा कनि। केतिरा ईमान वारा अहिड़ा जिन पंहिंजे कमज़ोरी जे करे या घर जे माहौल जे करे क़ुर न पढ़ी सघिया पर वॾे हुजण जे बावजूदि उहे क़ुर पढ़ण जी कोशिशि नथा कनि। इहो वॾो गुनाह आहे। मुस्लमान जे मथां लाज़िम आहे त उहो क़ुर पढ़ण जी कोशिशि कंदो रहे। पोइ खणी उन में जेतिरो उनखे ॿ अखर ॿ हर्फ़ नसीब थियनि अल्लाह तबारक व तआला वटि उन शख़्स जो पुछाणो न आहे। पर जेकॾहिं माण्हू सिखे ई न ईअं ई आज़ादु छॾे ॾे उनखे क़ुर पढ़ण ई कोन थो अचे ऐं उन में कोशिशि बि न आहे त इहो बहानो अलाह वटि मुजरिम आहे। अलाह जे क़ुर सां जंहिं बहाने दिलि लॻाई उनजा ॿई जहान पार थी वेंदा, कामयाबु थी वेंदा। अल्लाह पाक हिन क़ुर मुक़द्दस में पंहिंजी तारीफ़ बयानु फरमाई ऐं मख़लूक़ जो ज़िक्र फरमाई त हिन मख़लूक़ खे असां पैदा कयोसीं ऐं हिन मख़लूक़ खे काइनात जे तख़्ते ते ज़िंदा बि असां ई रखियो वेठा आहियूं। ऐं हाणे सूरह नूर जी आयत नंबर 45 खां तिलावत आहे। इन में रब साईं फरमाए त वल्लाहु ख़लक़ कुल्ल दाब्बा मिन माइन। फरमाई त हर जानदार खे अल्लाह तबारक व तआला पाणी मां पैदा करणु फरमायो। अवां इंसान जे तरफ़ नज़र कयो, इंसान जी पैदाइश में पाणीअ मां आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह पाक पैदा फरमायो, उन जे अंदरि वजूद पाणी मां पियो। पोइ खणी मिटी बि पई, उन में रोशनी बि कमु आई, पर मिटीअ खे मिलाइण जे लाइ जेका शइ कमु आई उहो पाणी हुयो। ऐं जेकॾहिं अॼु तव्हां ॾिसो त इनडायरेक्टली जेकॾहिं इंसान जे वजूद ते नज़र कयो अल्लाह तबारक व तआला हिन इंसान जे वजूद जो ताल्लुक़ रखियो इंसान जे नुत्फ़े जे क़तरे सां। इन नुत्फ़े जो क़तरो इंसान मां, मर्द मां औरत जे रहम जे अंदरि दाख़िल थिए थो, इहो सबबु आहे। पोइ अल्लाह तबारक व तआला इन ग़लीज़ नुत्फ़े मां अल्लाह साईं औरत जे रहम जे अंदरि पंहिंजी कुदरत सां हसीन जमील इंसान खे पैदा करणु फरमाए थो। क़ुर उनखे इन अंदाज़ में बयानु फरमायो, फरमाई त हुवल्लज़ी युसव्विरुकुम, अल्लाह जी ज़ात उहा आहे जंहिं तव्हांखे सुहिणो बनाइणु फरमायो। तव्हांजी तस्वीर अव्हांजी अम्मा जे रहम जे अंदरि पैदा फरमाई। अव्हां उते का ख़्वाहिश न पिया करे सघो त
त साईं मुंहिंजो नकु ईअं हुजे, मुंहिंजो रंग ईअं हुजे, मुंहिंजो कदु ईअं हुजे, मुंहिंजो बुत ईअं हुजे। फरमाई त इहो सवेरुकुम, अलाह तव्हांजी तस्वीर ठाहिणु फरमाई, मा यशाओ, जीअं अलाह पाक ठाहिणु फरमायो, जीअं अलाह चाहिणु फरमायो। इन मां हिकिड़ो कानून मालूम थियो, जेकॾहिं कंहिं इंसान खे अल्लाह तबारक व तआला के कमज़ोरी सां पैदा फरमायो, या कंहिं इंसान खे कंहिं ख़ुसूसियत सां पैदा फरमायो, कंहिंखे रंग अछो ॾेई छॾी, कंहिंखे जेकॾहिं रंग सुहिणो ॾेई छॾी, या कंहिंखे का कमज़ोरी ॾेई छॾी, अल्लाह फरमायो त इहा अल्लाह जी मशीयत आहे। का इंसान जो इन जे अंदरि कमाल कोन्हे, इंसान जो कमाल कोन्हे जो इहो सुहिणो पैदा थियो त इन में इन जो को कमाल आहे, बल्कि इहो त ग़लीज़ नुत्फ़े जी पैदाइश आहे। इनखे हसीन बनाइण वारो, इनखे सुहिणो बनाइण वारो, इनखे कंप्लीट बनाइण वारो, इनखे अकमल इंसान बनाइण वारो, इनखे ॻाल्हाइण जी ताक़त ॾियण वारी, ऐं इनखे कननि जी समात वारी ताक़त ॾियण वारी, अखियुनि सां जेकॾहिं इहो ॾिसे थो, फरमाई त इहे सभु जो सभु जेके क्वालिटियूं आहिनि, फरमाई त इन्हनि क्वालिटियुनि खे इन इंसान जे अंदरि जमा करण वारी ज़ात सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजे अलाह जी आहे। क़ुर फरमाए त मा यशा, माना जीअं अलाह चाहे। हाणे जेकॾहिं इंसान पाण खे मोतबर सम्झी ॿिए इंसान जी फितरत ते अटैक थो करे, ऐं उहो चवे थो त मां सुहिणो आहियां, तूं कोझो आहीं, मां जेको आहे पंहिंजी बाडी जे अंदरि बहितर आहियां, तूं जेको आहे बेडोलो आहीं, मां पंहिंजे एतबार सां तोखां वधीक मालदार आहियां, तूं ग़रीब आहीं, त इहो ॼण त अलाह जी फितरत ते एतिराज़ थो करे। इहो ॼण त मुंहिंजे रब जी फितरत ते एतिराज़ थो करे। छो? अलाह फरमाए त इहो सवेरुकुम, तव्हांखे तस्वीर अलाह पंहिंजी चाहत जे मुताबिक़ ॾियणु फरमाई। जॾहिं इहा तस्वीर आहे मुंहिंजे रब जी चाहत जे मुताबिक़, त हाणे अलाह जी मशीयत जे मथां जेको इंसान एतिराज़ थो करे, ॼण त इहो अलाह पाक जी कुदरत जे मथां एतिराज़ थो करे। जॾहिं रब जी कुदरत जे मथां एतिराज़ थो करे, त पोइ इहो अलाह पाक इन खां पंहिंजी मशीयत जे बारे में सवाल करणु फरमाईंदो, ॿुधाए तूं भला अहिड़ो ठाहे सघे पियो छा जो तूं मुंहिंजी मशीयत जे मथां एतिराज़ कयो। हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु दफ़े रस्ते सां वञे पियो, उनजी नज़र पई कुते जे मथां, त उन चयो त हीउ जेको आहे कहिड़ो जानवर आहे, केॾो न बदसूरत जानवर आहे। त अल्लाह तबारक व तआला फौरन ख़िताब फरमाए करे फरमाए, नूह तोखे त भला इन जे ठाहिण जी सलाहियत बि कोन्हे, अलाह जो नबी आहे। हिते त इंसान जेके दावा कनि था त असां वारा वली गौस कुतुब हर शइ ठाहिनि था, अलाह जो नबी आहे, उनखे कंहिं जानदार जे ठाहिण जी ताक़त कोन्हे। अलाह फरमाए त तोखे त इन जे ठाहिण जी बि ताक़त कोन्हे। जेकॾहिं भला कमज़ोर आहे, कहिड़ो बि आहे, तोखे त इन अहिड़े कमज़ोर ऐं अहिड़े कोझे जे ठाहिण जी ताक़त बि कोन्हे। तूं कीअं थो अलाह जी मशीयत जे मथां एतिराज़ करे? त अहिड़े नमूने सां जेकॾहिं को इंसान अलाह पाक जी मशीयत जे मथां एतिराज़ थो करे, त इहो अलाह पाक वटि इहो जवाबु ॾींदो त तो मुंहिंजी मशीयत जे मथां कीअं एतिराज़ कयो, कहिड़ी हैसियत सां एतिराज़ कयो, तुंहिंजी पंहिंजी औकात छा आहे। तंहिंजे करे इंसान जे साम्हूं जॾहिं का गिला ऐं ग़ीबत थिए न, इंसान उलमा किराम खां इहो नक़ल थियल आहे त फौरन चवंदा आहिनि, बाबा मूंखां इहो भलो आहे, मूंखां छा आहे, इहो भलो आहे। कंहिं बि इंसान जी असांजे साम्हूं ग़ीबत थिए, माण्हू चवंदो आहे मुंहिंजे साम्हूं इहा ॻाल्हि न कर, कहिड़ो बि आहे, मुमकिन आहे त हुनजी का अहिड़ी ॻाल्हि अलाह खे वणी वई हुजे, जंहिंजे करे अलाह मूंखे पोइते रखे, हुनखे अॻिते रखे। तंहिंजे करे माण्हू हर हाल में अलाह जो शुक्र अदा करण जे लाइ, पंहिंजी आजिज़ी इंकिसारी ॾेखारण जे लाइ चवे त कहिड़ो बि आहे, मूंखां भलो आहे। अलाह जे क़ुर फरमायो, वल्लाहु ख़लक़ कुल्ल दाब्बतिन मिन माइन, अलाह साईं हर जानदार खे हिन पाणी मां पैदा फरमायो। ऐं ॿिया बि जेकॾहिं तव्हां ॾिसो, इंसान जी आबादी बि पाणीअ सां, जानवर जी आबादी बि पाणीअ सां। जानवर आबाद हूंदो तॾहिं जॾहिं पाणी हूंदो, पाणी न हूंदो त को जानवर अहिड़ो तव्हां ॾेखारे नथा सघो जेको बिना पाणी जे आबाद हुजे। बाबा कहिड़ो बि जानवर हुजे, भली खणी उठ हुजे, उनखे बि 15 ॾींहं पाणी त खपे न, उनजी आबादी पाणीअ सां आहे न, ऐं उनजी पैदाइश बि पाणीअ सां आहे। उन्हनि जे अंदरि जेको खून ठहे थो, जेका रत ठहे थी, उहा रत ऐं खून जेको आहे इहो ठहे थो पाणी जे ज़रिए सां। फरमाईंदा न पाणीअ मां इन्हनि जी तख़लीक़ बनाइण वारी ज़ात अलाह जी, अलाह खां सवाइ कोई बि। फरमाईंदा फमिनहुम मन यमशी अला बतनी व मिनहुम मन यमशी अला रिजलैन, केतिरा जानवर अहिड़ा आहिनि जेके पंहिंजे पेट जे ज़ोर ते हलनि था। तव्हां नाग जे तरफ़ नज़र कयो, या इन खां अलावा केतिरा ई जानवर अहिड़ा आहिनि जेके पंहिंजे पेट जे
रेडियो ॾेई करे पंहिंजे पेट जे बल ते हलनि था। फरमाई त वमिनहुम मन यमशी अला रिजलैन, ॿिया जानवर वरी अहिड़ा आहिनि जेके पंहिंजे पेरनि ते हलनि था। वमिनहुम मन यमशी अला अर्बा, फरमाई त अहिड़ा जानवर बि आहिनि जिन खे असां 4 पेर ॾियणु फरमायासीं, 4 पेरनि जे मथां उहे पंधु कंदा पिया। फरमाई त यख़लुक़ुल्लाहु मा यशाउ, फरमाई त पूरी काइनात में जेके बि जानवर ॾिसो था, फरमाई त इन्हनि सभिनीनि जानवरनि जो पैदा कंदड़ ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे। ऐं फरमाई त मा यशाउ, जीअं अल्लाह चाहे उहो ई उन्हनि खे पैदा करणु फरमाई। अल्लाह जे साम्हूं जेका बि मख़लूक आहे इहा अल्लाह जी मशीह जे मुताबिक़ ठहियल आहे। अवां असां हुन जे लाइ नथा थी सघूं त इहा जेका आहे ख़राबु आहे, इहा बदसूरत आहे, हिन जी सूरत ईअं ठहियल आहे। या जेका बि जंहिं मख़लूक जी सूरत ठहियल आहे, इन मख़लूक खे ठाहिण वारी ज़ात अल्लाह जी आहे। इन जे अंदरि मुंहिंजे रब जी चाहत शामिल आहे। फरमाई त इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, बेशक अल्लाह जी ज़ात इहा आहे जेका हर शइ जे मथां ताक़त रखंदड़ आहे। तंहिंजे करे तव्हां महबूब बणायो अल्लाह जी ज़ात खे, दोस्त बणायो अल्लाह जी ज़ात खे। मुआशरे जे अंदरि ख़ुराफ़ात खां बचण जे लाइ तव्हां ताल्लुक़ रखो अल्लाह जी ज़ात सां। इहे दुनिया जा दोस्त, दुनिया जा माण्हू, दुनिया जा जेके अनवार, इहे तव्हांखे कमु न ईंदा जेसीं ताईं अल्लाह न चाहींदो, रब चाहींदो। अल्लाह पाक तव्हांजा सभु मसइला हल करणु फरमाईंदो। अल्लाह न चाहींदो पूरी दुनिया तव्हांजा मामला हल करण जी कोशिशि करे, ज़ोर लॻाए। पूरी दुनिया जेका आहे तव्हांजे लाइ को बि मसइलो हल नथी करे सघे जेसीं ताईं मुंहिंजे अल्लाह जी चाहत। फरमाईंदा इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, हर शइ ते कुदरत रखंदड़। जेकर तव्हां ग़रीब आहियो, तव्हां गुरबत में अल्लाह खां मदद घुरो, अल्लाह पाक पाणी तव्हांजी मदद करणु फरमाईंदो। तव्हां परेशान आहियो, अल्लाह पाक खां मदद घुरो, रब तव्हांजी मदद करणु फरमाईंदो। तव्हां कंहिं मुसीबत में फाथल आहियो, तव्हां मुसीबत जी हालत में अल्लाह खां हिन मुसीबत जी कुशाई घुरो। अल्लाह पाक फरमायो तव्हांजी मुसीबत खे परे करण वारी सलाहियत बि मां अल्लाह वटि आहे, ऐं तव्हां मां अल्लाह खे सॾींदव, मां अल्लाह तव्हांजी मुसीबत खे दूरि करणु फरमाईंदोमांव। फरमाई लक़द अंज़लना आयातिन मुबय्यिनात, अहिड़ी तरह असां क़ुरान में चिटियूं आयतूं बयानु कयूंसीं। वल्लाहु यहदी मन यशाउ इला सिरातिन मुस्तक़ीम, अल्लाह पाक जंहिंखे चाहे सिधे रस्ते जे तरफ़ हिदायत नसीब थो फरमाए। वयक़ूलून आमन्ना बिल्लाहि, अल्लाह पाक हिते मुनाफ़िक़नि जो ज़िक्र फरमायो। मके जे अंदरि जॾहिं इस्लाम जी ताक़त न हुई, उन वक़्त में या त काफ़िर हूंदा हुआ या मुस्लमान हूंदा हुआ। ऐं जॾहिं मदीने में इस्लाम खे ताक़त मिली, उन वक़्त में हिकिड़ा त काफ़िर हुया, ॿिया हुया मुस्लमान, टियां वरी विच में मुनाफ़िक़ पैदा थी विया। जीअं अॼोके वक़्त में असां वटि निफ़ाक़ जो जेको अरूज आहे, अहिड़ी मुनाफ़िक़त आहे इंसान कॾहिं बि उसूल ते न हलंदो, बल्कि ॾिसंदो त हिन सां बि सिधो हुजां, हिन सां बि सिधो हुजां। जेकर हिन जो पल्लो भारी थी वियो, हिन खे चवंदुमि त मां तोसां हुयुमि। जेकर सुभाणे हे जेको आहे मामिलो खटे वियो, हिन खे चवंदुमि मां त तोसां ॿांह मिली बीठो। इहा मुनाफ़िक़त जेका आहे इंसान वटि दुनिया जे अंदरि बि आम आहे, त मज़हब जे अंदरि बि इहा मुनाफ़िक़त आम आहे। आम तौर ते जेके माण्हू अल्लाह जे क़ुर खां परे, उन्हनि खे तव्हां ॾिसंदा न, रबीउल अव्वल में जेके आहिनि इहे तोता बणिजी वेंदा, ऐं वरी जेको आहे मुहर्रम में कारा बणिजी वेंदा, वरी जेको आहे रमज़ान में वरी हेॾे फिरी वेंदा, माना कुला पीरंदा। ख़ैर जीअं मां अॻु में मिसाल अर्ज़ु कंदो आहियां त हिकिड़ो हमरा जाइल हुयो, बदू हुयो, शहर में आयो, उते जेको आहे बीह करे पेशाब करण जी कोशिशि कई। हेॾे उतर ॾे मोह हुयुसि त उतर ॾे मोह करे जो पेशाब कई, हुन चयो अड़े भेणा एॾे जेको आहे फिलाणो साईं बुज़ुर्ग थी, हुनजी मज़ार हेॾे, त हुन वरी करे उभर ॾे, अड़े चए हेॾे त उहो फिलाणो बुज़ुर्ग आहे, वरी चई ॾखण ॾे मोह, चई त हेॾे त फिलाणो आहे, वरी जेको आहे हेॾे त करे न पियो सघे, हेॾे जी क़िबलो आहे। हुन हमरा छा कयो, चइनी तरफ़नि खां हुनखे रुकावट थी, हुन जेको आहे पेशाब थी करे चो तरफ़ फिरे पियो, जी कुल पीरंदा। ख़ैर सभिनीनि पीरनि जो ख़ैरु हुजे। असां वटि मुस्लमान जो मज़हब बि इहो आहे। चवंदा बाबा फिरका ठाहिया पिया आहिनि पाण में, हो चवंदा असां सचा, हे चवंदा असां सचा, पोइ काॾे वञूं, हिननि बि कयो बसि कुल पीरंदा। माना जाॾे हो अचनि, कारा कांव अचनि त होॾे हलिया वञनि, तोता अचनि त होॾे हलिया वञनि। जेके आहिनि यारी ॿारी वारनि सां बि ख़ुशि, मिलाद वारनि सां बि ख़ुशि, ऐं पाण खे मोचराइण वारनि सां बि ख़ुशि, वरी रमज़ान जे अंदरि इबादत कंदड़ ऐं असां वारनि सां बि ख़ुशि, हर कंहिंजे अंदरि ख़ुशि। हालांकि माण्हू अक़ीदे में एॾो मज़बूत हुजे, अल्लाह जे क़ुर खे पढ़ंदो वञे, रब जे क़ुर जे अंदरि कम अज़ कम एतिरी रोशनी मिली वेंदी त हक़ वारी जमात कहिड़ी आहे, बातिल वारी जमात कहिड़ी आहे। बहरहाल मुआरिज़ कयूं त मदीने में जॾहिं इस्लाम खे ताक़त आई त हुन वक़्त में मुनाफ़िक़ पैदा थी विया। पोइ मुनाफ़िक़ छा कंदा हुया, जॾहिं हुननि जो अहिड़ो मामिलो पाण में अटकाव थी पवे ऐं सम्झंदा हुया त
हिन मामले जे अंदरि इस्लाम जे मुताबिक़ असांजो फ़ैसिलो सही थींदो त पोइ उहो फ़ैसिलो खणी ईंदा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाम। ऐं जॾहिं सम्झंदा हुया त हिन फ़ैसिले जो असांखे नतीजो इस्लाम में सही न मिलंदो त पोइ वरी छिकींदा कंहिं मुनाफ़िक़ जे तरफ़ या कंहिं यहूदी जे तरफ़ या कंहिं मुशरिक जे तरफ़ उन सरदार जी तरफ़ फ़ैसिलो छिकींदा। त हिकिड़े यहूदीअ जो मुनाफ़िक़ जो जेको आहे फ़ैसिलो अटकी पियो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जन सां। हुन सम्झो त हज़रत अली साईं मूंखे जेको आहे फ़ैसिले जे अंदरि मारे ॾींदो जेकॾहिं इहो केस खणी हलियासीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में। त हुन चयो त न एॾे नथा हलूं, काॾे हलूं? चई यहूदियुनि वारो जेको आलिम आहे न काब बिन अशरफ उन ॾे था हलूं। यहूदियुनि जो आलिम हुयो, मशहूरु हुयो, काफ़र हुयो, चवंदो उन ॾे केस था खणी हलूं। त अहिड़ी तरह मुनाफ़िक़ जेको आहे पंहिंजे केस खे पंहिंजी ॻाल्हि खे मज़बूत करण जे लाइ कम खे वरी ओॾे छिकियो। अॼोके ज़माने में बि मुनाफ़िक़नि जो हाल इहो अथव। हाणे जेको इहो इन कमरे जे भरिसां हिन ख़ैरपुर जूसे जे अंदरि नियाणी जो क़तल थियो ऐं क़ुर खे हिन ज़ालिमनि जेके आहिनि गोलियूं आयूं, अॼु अख़बार में लिखियलु हुयो त जेके बि जवाबदार हुयो चइनि जवाबदारनि जी ज़मानत बि थी वई। छा था सम्झो? ग़रीब जेकॾहिं का साइकिल चोराईंदो न, नंढी शइ चोराईंदो त हुनजे लाइ कानून जेको आहे एॾो मज़बूत लॻो पियो आहे। चवंदा आहिनि न कानून जेको आहे वॾेरे जे लाइ अमीर जे लाइ जीअं मकड़ीअ जो ॾियारो हूंदो आहे न, उनजो मिसाल न मकड़ी जे ॾियारे वांगुरु। हे असां वटि जेको आहे न जोखे जे क़तल जो जेको इहो केस पियो हले थो, इहे 2-3 ॾींहं जो शोर शराबो आहे। वरी हफ़्तो ॿ हफ़्ता महीनो गुज़रियो त वरी ॾिसो त अदालत, हीअ अंग्रेज़ जे अदालत जो निज़ाम ई अहिड़ो आहे, माना जंहिंजो हक़ हुजे उनखे रेड़े रेड़े करे अहिड़ो उनखे घिसाए करे तबाह करे छॾिजे जो न हक़ वारो हक़ खे पहुची सघे, न जेको आहे ना हक़ वारे खे फांसी अचे या उनखे को वञी को नतीजो न थिए। वरना इस्लाम जी अदालत इहा आहे। हे सरेआम जेकॾहिं तव्हां ॾिसो था त जेकॾहिं को माण्हू किथे का मोटरसाइकिल या का गाॾी या का अहिड़ी का शइ चुराए वञे थो त अॼुकल्ह अहिड़ा जदीद आलात निकिरी पिया आहिनि, मोबाइलनि जे ज़रिए सां, मशीनुनि जे ज़रिए सां ऐं ट्रेकर निकिरी पिया आहिनि, कैमराउनि जे ज़रिए सां उन्हनि खे पकिड़े करे उनखे सोभो था कनि। हे सरेआम जेको आहे हुते नियाणी जे मथां गोलियूं हलायूं अथऊं कैमरा जे साम्हूं, उनजे बावजूदि अदालतुनि खे ज़मानत ॾेई छॾी। हे जेको असांजो अदालती निज़ाम आहे, अंग्रेज़ जो अदालती निज़ाम इहो आहे। माना हाणे केस हलंदो, उन ते जेके आहिनि गवाह बहस कंदा, वकील दलाइल ॾींदा, पोइ वकीलनि जो हाल बि इहो जीअं डॉक्टरनि जो हाल, सभिनि डॉक्टरनि जो न, के अलाह वारा बि आहिनि त वकील बि के ईमानदार बि आहिनि, पर अक्सर करे वकील बेईमान आहिनि। उन्हनि जो हाल इहो बसि जवाबदार जेको आहे उनजो खीसो गरम कंदो वञे, उनजे खीस में जेको आहे माल विझंदो वञे, माल जीअं विझंदो वेंदो उनजो केस वींदो टपंदो आहे। वरना इस्लाम जो कानून इहो आहे, जिते जेकॾहिं कातिल जे लाइ गवाह मिली विया, हाणे गवाहनि ॿुधायो अलाह जो क़ुर साबित कयूं, हाओ साईं असां हिनखे क़तल कंदे ॾिठोसीं, उनजो उन वक़्त में उनखे जेको आहे सर कलम कयो वेंदो, उनखे क़तल कयो वेंदो ताकी सुभाणे ख़बर पवे। हाणे जेसीं ताईं इन्हनि क़तलनि खे खूननि खे इहे अदालतूं लोड़ींदियूं रहंदियूं, केस जेसीं ताईं हलंदा रहंदा, चाहे इहो ख़ैरपुर जूसे वारो क़तल हुजे या एॾो मलीर ऐं ठटे वारो क़तल हुजे, जेसीं ताईं इहे अदालतूं लोड़ींदियूं रहंदियूं तेसीं ताईं माइटनि खे पिया इलाज कंदा, हेॾो लठ बि ॾेखारींदनि, हेॾा चठ बि ॾेखारींदनि। इहो साल ॿिनि खां पोइ नतीजो अहिड़ो निकिरंदो, सरदार खे कॾहिं बि जेकॾहिं क़ातिल साबित थियो बि उनखे कॾहिं बि फांसी न ईंदी, मजबूरनि के न के पैसा ॾेई या को उनखे प्लाटनि जा या मालनि ऐं बगुलनि जा या के दाबा ॾेई करे के न के तरीक़े सां उनखे झुकाए वेंदो, छो त स्पेस मिली थो पवे हिन अदालती निज़ाम सां। जे अॻु में जेको आहे अमेरिका जे रेमंड डेविस जेको आहे सरेआम असांजे मुल्क में माण्हू जेके आहिनि क़तल कया हुया, पर मालिक जेके आहिनि उन्हनि खे माफ़ु करण जे लाइ राज़ी हुया कोन। जॾहिं आलमी अमेरिका जो दबाव आयो त एॾो उन्हनि अचे, हिननि सरदारनि हुकूमत वारनि अचे, उन वारसनि जे मथां ज़ोर लाथो जो मजबूरनि जेको उन्हनि खे माफ़ु करिणो पियो। दियत वॾी, हाणे मालदार माण्हुनि जे लाइ दियत कहिड़ो मसइलो आहे, जेको खेॾे अरबनि रुपयनि में थो हुनजे लाइ दियत कहिड़ो मसइलो आहे। 100 करोड़ या 100 लख ॾेई करे जान छॾाईंदो, चवंदो आहे जान। बहरहाल इस्लाम जे अंदरि दियत बि आहे, ईअं न आहे त इस्लाम में न आहे, इस्लाम में दियत आहे, पर मजबूरनि जबरनि उनखे दियत ते राज़ी कजे, इन जी मां कयां थो त इन जी इस्लाम जे अंदरि ममानियत। सो मां अर्ज़ु कयां पियो त हिन फ़ैसिलनि जे मामले में एतिरी मुनाफ़िक़ी, जेकॾहिं अवां सरदारी निज़ाम जे तरफ़ ॾिसंदा त सरदार अहिड़ा जाइल जिन खे फ़ैसिले करण जी ख़बर ई कोन्हे, के सरदार आहिनि जेके वाक़ई हक़ जा फ़ैसिला कंदा, वरना अक्सरियत सरदारनि जी जाइल आहे। पोइ कोर्टुनि जो इन्हनि केसनि खे लोड़ाइनि थियूं, मजबूरनि माण्हू वञनि था सरदारनि जे तरफ़। पोइ सरदार जेको आहे पंहिंजा बि उनजे अंदरि असां ई केतिरा अहिड़ा फ़ैसिला ॾिठासीं, जेकॾहिं उन सरदार जी फ़ैसिले कंदड़ जी तव्हां खीसो गरम न कयो न, ॿिए खे अहिड़ो डंडो चाढ़े छॾींदा ताकी वरी उन ॿी मुख़ालिफ़ दौर सां ॻाल्हाईंदा, बाबा पहिरियां हिन ते जेको आहे 5 लख रुपया पवनि पिया, हाणे 10 लख हिन ते दॿियूं था, 5 लख जेको आहे तूं असांखे ॾिजाए, 5 लख पाण ॾिजाए। अहिड़ो निज़ाम हली वियो। ईमानदारी त आहे कोन, ईमानदारी त आहे कोन। केतिरा अहिड़ा माण्हू असां ॾिठासीं
जेके बज़ाहिर नेक नमाज़ी माशाअल्लाह चेहरनि ते सुनतूं हेॾियूं, पर जेके पैसे जे मामले में, फराड जे मामले में इंसाफ़ जेको आहे न करे सघनि, पोइ जॾहिं इहो इंसाफ़ नथा करे सघनि, पोइ इहो रहीअ सां मसइलो इहो ई थींदो, पोइ ज़ालिम ज़ालिम लॻो पियो आहे, मज़लूम मज़लूम लॻो पियो आहे, पोइ जेको आहे कंहिंजी ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे। मके जे अंदरि, मदीने जे अंदरि बि मुनाफ़िक़ इहे ई अमल कंदा हुया, यानी जिते उन्हनि जो ज़ोर लॻंदो हुयो उन ज़ोर लॻाए करे मुनाफ़िक़ जेके आहिनि केस में फ़ैसिलो जेको आहे पंहिंजे हक़ में कराईंदा हुआ। नतीजो इहो निकिरंदो जो ज़ालिम जेको आहे पाण हक़ वारो साबित थी पवंदो ऐं मज़लूम ना हक़ ते साबित थी पवंदो। क़ुरान फरमायो वयक़ूलूना आमन्ना बिल्लाह, ऐं इहे चवनि था त असां ईमान आंदोसीं अलाह ते, अलाह जे रसूल ते। वअताना थुम्म यतवल्ला फरीक़ुम मिनहुम मिन बादि ज़ालिक, ऐं चवनि था असां मञूं था, फर्मबरदारी कयूं था अलाह ऐं अलाह जे रसूल जे हुक्म जी। थुम्म यतवल्ला फरीक़ुम मिनहुम मिन बादि ज़ालिक, पोइ उन्हनि मां हिकिड़ी जमात जेका आहे पहिरियां ॾिसे थी असांजो फ़ाइदो आहे त ठीकु आहे, फ़ाइदो न आहे त पोइ भॼी थी। मिन बादि ज़ालिक, हिकिड़ी जमात जेका आहे मुंहुं फेरे थी वञे। वमा उलाइका बिल मुमिनीन, फरमाई त ईमान वारा न आहिनि जेके अलाह ऐं अलाह जे रसूल जे ऐं हक़ जे फ़ैसिले खां फिरनि था। वइज़ा दुऊ इलल्लाहि व रसूली, फरमाई जॾहिं इन्हनि खे सॼो थो वञे अलाह ऐं अलाह जे रसूल जे तरफ़, लियहकुम बैनहुम, ताकी अलाह ऐं अलाह जे रसूल जो फ़ैसिलो तव्हांजे विच में कयो वञे, माना क़ुरान जो फ़ैसिलो कयो वञे, सुनत जो फ़ैसिलो कयो वञे, उलमा हक़ जो फ़ैसिलो कयो वञे। हुजणु त ईअं घुरिजे जो उलमा जी जमात खां माण्हू जे फ़ैसिला कराइनि, पर उलमा जी जमात वटि जेके आहिनि उन्हनि वटि सोर्स कोन्हे जो फ़ैसिला मञाए सघनि, जंहिंजे करे माण्हू उन्हनि वटां फ़ैसिला कराइनि कोन था। वरना उलमा जे तरफ़ जेको आहे इन्हनि सरदारनि खां हज़ार दर्जा उलमा हक़ वारा बहितर आहिनि जेके फ़ैसिला इंसाफ़ सां कनि ऐं अहिड़ा फ़ैसिला कनि बि था। के त वीचारा अहिड़ा आहिनि नाबी किरामी, जीअं हुननि मूंखे हिकिड़ो अमरा चए पियो, मां वियो मां ऑफिस में कम सां, उहो ऑफिसर हिकिड़ो बज़ाहिर मौलवी आहे, उहो हुनखे हदियो ॾिए पियो, हुन खां हदियो न वरितईं त मूं हुनखे ॾिठी वरितो, हुन इहो महसूसु कयो त हिन इहा शइ महसूसु कई ॾिठई त हिन हदियो ॾिनोसि, हिन मोटाए वरितो न वरितो, त हुन इहा ॻाल्हि कई त साईं इहो अॼु जेको आहे मुंहिंजे साम्हूं अख़लाक सां पेश अचे थो। जॾहिं मूं हुनखे पंहिंजे तौर तरीक़े सां हिनखे सम्झायुमि, जॾहिं पहिरें ॾींहं ते आयो हो हिनखे मूं जाइज़ कमु चयुमि त बाबा हिन शइ जे अंदरि तुंहिंजा हीअ लिखत खपंदी, हीअ गवाह खपंदा, त उते जेको आहे हिन चयो त न के गवाह कोन, मां आयो आहियां त बसि मुंहिंजो कमु करे ॾे। उन वक़्त में मूंखे एॾो हिन बदअख़लाक़ी जो मुज़ाहिरो कयो जो छा वञे तव्हांखे ॿुधायो। अॼु जेको आहे इहो ई माण्हू तव्हांजे साम्हूं अख़लाक जो मुज़ाहिरो थो करे। मतिलबु चवण जो इहो त चई त कॾहिं कॾहिं असांजो इन मौलवियुनि जे मथां बि इन जे करे बदएतमादी थी पवंदी आहे जो बज़ाहिर मौलवियुनि जी सूरत में बि फराडी माण्हू पैदा थी पवंदा आहिनि। बज़ाहिर जेके आहिनि सुनत उन्हनि जे चहिरे ते हूंदी आहे, नेक नमाज़ी हूंदा आहिनि, पर फराडी हूंदा आहिनि, पर पोइ हुन हिकिड़े कारे जे करे ॿियनि जे मथां बि दाग़ अची थो वञे, यार ख़बर न आहे हे बि जेको आहे मोरी वॾो ठॻ न हुजे। त अहिड़े नमूने सां कॾहिं कॾहिं वरी अहिड़ा बि दीनदार पैदा, बज़ाहिर जेके आहिनि दीनदार हक़ीक़त में मुनाफ़िक़ पैसे जा पुॼारी, कॾहिं कॾहिं अहिड़ा बि फ़ैसिला कंदा जो अलाह अलाह जे रसूल जे हुक्म जे बिल्कुलु बराकस, ॿी दौर जी ॻाल्हि ई न ॿुधनि। बहरहाल क़ुरान फरमायो जॾहिं इन्हनि खे सॼो वञे थो अलाह ऐं अलाह जे रसूल जे तरफ़ ताकी तव्हांजे विच में फ़ैसिलो कयो वञे, इदा फरीक़ुम मिनहुम मुअरिदून, फरमाई त पोइ हिकिड़ी जमात इन्हनि मां इहा जेका मुनाफ़िक़नि जी जमात आहे उहा उन्हनि मां एराज़ करे भॼी था वञनि। वहीं यकुल्लहुमुल हक़्क़ु यतू इलैहि मुदइनीन, ऐं जेकॾहिं सम्झंदा त फ़ैसिलो इन्हनि जे हक़ में थींदो त पोइ वरी कंधु झुकाए करे वेही रहंदा। जिते सम्झंदा त फ़ैसिलो असांजे हक़ में न थींदो उतां भॼी वेंदा। जिते सम्झंदा त असां हिते इंजीनियरिंग कई आहे या असांजो हिते दाव हली वेंदो, पोइ उते वरी जेको आहे साम्हूं अची करे कंधु लटकाए वेही रहंदा, छो त पंहिंजी पोयां टेक्निक करे ईंदा आहिनि, को न को माल कंहिंखे ॾेई ईंदा आहिनि या कंहिंखे तरीक़ो करे ईंदा आहिनि। सो क़ुरान फरमाए अफ़ी क़ुलूबिहिम मरदुन, इहा अलाह ऐं अलाह जे रसूल जो फ़ैसिलो छो नथा मञनि? आया इन्हनि जे दिलुनि में बीमारी आहे? अलाह सी मुनाफ़िक़त खे बीमारी सां मुशाबित ॾिनी, मुनाफ़िक़त हिकिड़ी क़िस्म जी बीमारी आहे। अम यख़ाफ़ून, या इहे शक कनि था अलाह ऐं अलाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़ फ़ैसिलो असांजो सही न थींदो। अम यख़ाफ़ून, या इन्हनि खे भउ आहे ऐं यहीफ़ अल्लाहु अलैहिम, त इन्हनि जे मथां नाइंसाफ़ी थींदी अलाह ऐं अलाह जे रसूल जे तरफ़ खां। पर बल उलाइका हुमुज़ ज़ालिमून, हक़ीक़त इहा आहे जॾहिं फ़ैसिलो शरीयत जे मुताबिक़ थींदो, अलाह ऐं अलाह जे रसूल जे हुक्मनि जे मुताबिक़ थींदो त बिल्कुलु सचो थींदो। हक़ीक़त में इहे सम्झनि था हिन ॻाल्हि खे, पर इहे हिन ॻाल्हि जे तरफ़ हिन फ़ैसिले जे तरफ़ इन जे करे नथा अचनि छो त इहे वॾा ज़ालिम आहिनि, इन्हनि खे इंसाफ़ खपे ई कोन थो, इन्हनि खे इहा नाइंसाफ़ी खपे थी, जंहिंजे करे अॼु तव्हां ॾिसो त जेकॾहिं कंहिंखे सज़ा ॾियणी हूंदी न त ज़ालिम बि चवंदो हा बाबा तोखे फ़ैसिलो करणो त हल कोर्ट में, छो त ख़बर आहे हिकु दफ़ो फ़ैसिलो थींदो कोन, तेसि ॾींहं दाव पिया हलाइण जा मौक़ा मिलंदा, कॾहिं वकीलनि खे पैसा, कॾहिं वरी के करप्ट जज आहिनि उन्हनि खे पैसा, कॾहिं वरी दाबो, कॾहिं कहिड़ो तरीक़ो, इन तरीक़े सां इहो 2-3 साल 10 साल ईअं गुज़री वेंदा, पोइ ॾिसंदा।
सो अल्लाह फरमायो फरमाईंदा इहे जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुकमनि खां मुंहुं फेरनि था हक़ीक़त में इहे वॾा ज़ालिम आहिनि ऐं इन्हनि खां वॾो काइनात में ज़ालिम कोन्हे। इन ज़ुल्म खां जेकॾहिं बचिणो आहे अचे माण्हू अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तरफ़ छो बिलाख़िर मौत अचिणो आहे अल्लाह वटि हक़ थींदो। दुनिया में इंसान केतिरी बि नाइंसाफ़ी करे केतिरो ज़ोर हलाए पैसो हलाए पंहिंजो ॾाढो बिरादरी जो क़ौम जो बदमाशी हलाए केतिरो हलंदो नेठि मौत ईंदो अल्लाह वटि नेठि हक़ थींदो। तंहिंजे करे अल्लाह फरमाए इहे इंसान ज़ालिम आहिनि। अल्लाह पाक कंदो आहे अल्लाह से क़ुर खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।